दोस्तों अस्सलाम वालेकुम। गुज़िरियल साल असांजे मुल्क में पर पूरी दुनिया में एक वबा फैलिजी वई हुई जंहिंखे कोविड-19 जे नाले सां चयो थी वियो। इहा तमामु घणी वबा फैलिजी हुई जंहिंमें इंसानियत जो घणो नुक़सानु थियो हो, मुल्क बंदि थी विया हुआ, दुनिया बंदि थी वई हुई, त उते असांजो मुल्क बि मुतासिर ज़रूरु थियो हो। उन जी जाइ ते जेके पढ़िया लिखिया माण्हू हुआ, अदीब हुआ ॾाढा, उहे बि मुतासिर थिया। उन्हनि इन कोविड-19 ते या इन वबा ते, इन वायरस ते, जेको कोरोना वायरस जे नाले सां मशहूरु हो, उन ते कलम खयूं, पंहिंजूं शाइरियूं कयूं, पंहिंजा मज़मून लिखिया, पंहिंजा किताब लिखिया, पंहिंजा नाविल लिखिया, पंहिंजूं कहाणियूं लिखियूं। दुनिया खे, माण्हुनि खे उन्हनि खे अवेयर करण लाइ, उनखे ॼाण ॾियण लाइ किताब लिखिया विया। असां वटि बि सिंध में असांजे नौजवाननि उन्हनि ते किताब लिखिया। अख़्तर हफ़ीज़ असांजो हिकिड़ो नौजवान आहे जंहिं ही नाविल लिखियो आहे कोविड-19। कोविड-19 उन वबा ते लिखियलु आहे, उन कोरोना वायरस ते लिखियलु आहे, जंहिंजी कहाणी चीन वुहान शहर मां शुरू थिए थी ऐं सिंध जे कासुमाबाद हैदराबाद शहर ते ख़तमु थिए थी। हिन नाविल में इहे कोविड-19 जे हवाले सां, कोरोना जे हवाले सां, इन वबा जे हवाले सां जेके मुतासिर माण्हू थिया आहिनि, उन्हनि जा दर्द, उन्हनि जूं तकलीफ़ूं हिन नाविल में बयानु कयल आहिनि। हीउ नाविल हिकु फिक्शन आहे, पर पंहिंजी जाइ ते अॼु जी वबा जो हिकु शाहिद आहे, हिकु डॉक्यूमेंट आहे, हिकु लिखत में किताबी सूरत में असां वटि सबूत आहे। ईंदड़ नसुल जॾहिं बि वबा ते पढ़ंदा त हिन नाविल खे ज़रूरु यादि कंदा। तव्हां पढ़ंदड़ माण्हू आहियो, तव्हां पढ़ंदड़ शागिर्द आहियो, तव्हां स्कॉलर आहियो, तव्हां उस्ताद आहियो, जेके बि कुझु आहियो, पढ़ंदड़ आहियो, त हिन किताब खे ज़रूरु पढ़ो, छाकाणि त हीउ नाविल असांखे उन वबा जी यादि ॾियारे थो ऐं असांखे उन्हनि माण्हुनि जी यादि ॾियारे थो जेके हिन वबा जो शिकार थिया आहिनि। ॻोठ में, शहर में, इस्पतालुनि में, स्कूलनि में, ऑफिसुनि में, जिते बि हू शिकार थिया आहिनि, यकीनन हू समाज जो हिकिड़ो वॾो नुक़सानु थियो आहे ऐं उहे हिन नाविल में थी विया आहिनि। तव्हां सभिनी जी महिरबानी।